ऐसे मुझा हाणे मीराणी मोरी मातली खां शाइर दिलदार मिसकीन लघारी जूं सिटूं आहिनि। अली नवाज़ ऐं राजा लघारी जो इंतख़ाब। अथम सिक सजण यार जी दोस्त मिठे दिलदार जी। अथम सिक सजण यार जी दोस्त मिठे दिलदार जी। हर घड़ी थी मारे इंतज़ार जी दोस्त मिठे दिलदार जी। चवे मिसकीन दिलदार लघारी मुर्क मिठे मंठार जी। ॾिठे के ॾींहं थिया सिक सजण यार जी सिक सजण यार जी। हा प्रीत जे पंध में रहिजी वियल जुदाइनि जा ई अहसास अनोखे अंदाज़ सां मन मथां निछावर थियनि था ऐं खोड़ सारियूं यादगिरियूं दिल किताब जो वर्क बणिजी वञनि थियूं। ऐं हा बशीर भा, तुंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ जी सिक छिकियो तॾहिं 4 सिटूं लिखी तोॾे उमाणियुमि ऐं वरी बि मन में मोहबत जो उहो ई अहसासु रवां दवां रहियो जंहिंमें दिल भर घणियूं ई दूरियूं ॾेई विछोड़ा ऐं वढ ॾेई विछड़ी वियो। ऐं पोइ उन्हनि विछोड़नि जे आसिरे ज़िंदगी जा बाक़ी बक़ाया ॾींहं गुज़ारियूं पिया इन ई इंतज़ार में त हू कॾहिं न कॾहिं ज़रूरु मोटी ईंदो। पोइ अचे बि या न, पर ज़िंदगी हिकु फ़लसफ़ो बणिजी चुकी आहे जेका वरी बि पंहिंजे अंदाज़ सां निभिरी वेंदी। ऐं आऊं शाइर कहाणीकार फनकार ऐं लेखक बणिजी चुको आहियां। तुंहिंजे प्यार मोहबतुनि ऐं प्रीतुनि जा सभई पंध अहसासनि जे डिघे छांवरनि पलनि खे ज़रूरु सारींदा। सारुनि ऐं पचारुनि जे उन्हनि ॾींहंनि खे विसारियूं त किथे विसारियूं। कोन था विसरनि ॾींहं उहे जे गॾु तोसां बसि घारिया हुआसीं। कोन था विसरनि ॾींहं उहे जे गॾु तोसां बसि घारिया हुआसीं। पल उहे जे प्यार वारा तोसां गॾु पुकारिया हुआसीं। सांझ लड़ी जो तुंहिंजो मिलणु मुर्की ॾिसणु अखि इशारो सभु कुझु यादि रहियो आहे प्यारा। हा सभु कुझु यादि रहियो आहे प्यारा। वण बि साॻियां चारा साॻियां तुंहिंजो यार पुछनि था मूंखां तूं तलाए किथां आहीं। हिते दिलदार मिसकीन लघारी सारे तोले रोज़ हंझूं हारे तूं तलाए किथे आहीं तूं तलाए किथे आहीं। पर बशीर भा, जेके छॾे वेंदा आहिनि उन्हनि खे का बि यादि नाहे रहंदी, छो त उहे पथर दिलि माण्हू ई हूंदा आहिनि। ऐं पथर दिलि माण्हुनि सां जिन जो पेच पियो हूंदो उन्हनि खे ई पतो हूंदो त पथर दिलि माण्हू पेच पाए कीअं रणनि में रुलाईंदा आहिनि। ऐं पोइ जेके रुली वेंदा आहिनि असां पारां मिसकीन माण्हू उहे ईअं ई बसि भटकंदा रहंदा आहिनि रातिनि जे चांडोकिन में। ख़ासि तौर ते हींअर जॾहिं उतर जो वाह वरे थो ऐं हल्के उतर जी ओत सां सर निसरनि था। लाड़ जूं बनियूं ऐं ॿारा डंडूं ऐं ढोरा कश्मीर बणिजी वञनि था। तॾहिं उन्हनि यादगिरियुनि खे हीअं जे हिंदोरे में लोॾे मन प्रभायूं था। ऐं मुर्शिद लतीफ़ सरकार जो भलारो बैत मन पातारनि में लिया पाइण लॻे थो त सर निसरिया पांत उतर लॻा आवपरी मूं तो कारण कांत सह सह सुखाऊं कयूं। या वरी ईअं त सर लोहीड़ा गुभिया कुसर निसरिया तो कीअं विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा। बहरहाल रहिजी वियूं आहिनि कुझु रूह पातारुनि में यादगिरियूं जेके अॼु प्यार ऐं पचारुनि सां तोॾां लिखी उमाणियुमि। उमेद आहे त पंहिंजे बज़म ऐं अदब में ज़रूरु शामिलु कंदे। ऐं उहे साॻियूं अली नवाज़ ऐं राजा लघारी ऐं हीअ सिटूं जेके असां मथे तख़लीक़ करे मोकिलियूंसीं उहे आहिनि मीराणी मोरी मातली खां शाइर दिलदार मिसकीन लघारी जूं। ऐं मोहबतुनि जे सफ़र में रही ज़िंदगी त वरी बि तोसां ज़रूरु कंहिं न कंहिं प्रोग्राम में या कंहिं न कंहिं मुनासिब मौक़े ते तव्हां सां ख़त आधार मुलाक़ात थींदी। तेसीं मोकिलायूं था इहो चई त सिक जे सगन जा छिके झलज छेड़ा चङूं पार ॿेड़ा चङूं पार ॿेड़ा। मोकिलायूं था साथ सलामत रहे।